मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं तरावी नमाज़ वेही पढ़णु जाइज़ आहे या न? अच्छा, तरावी नमाज़ जेकी आहे उहा वेही पढ़णु जाइज़ आहे, उनजे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई मसइलो न आहे। पर उनजे लाइ उज़ुर हुजे, मसलन तौरु अहिड़ो को बंदो आहे जंहिंखे तकलीफ़ जेको आहे ज़्यादा आहे, बीमार आहे या अहिड़ी तरह पेरनि में सूर थो पए, उमिरि हिकिड़ी वॾी थी वई आहे ऐं बीह क़याम नथो करे सघे, त उनजे लाइ बिल्कुलु जाइज़ अमल आहे त उहा तरावी नमाज़ जेकी आहे उहा वेही करे पढ़े। बहितर त जेको वेहणु आहे, पर जेकॾहिं कोई वेही बि नथो सघे, कुर्सी ते वेही करे जेकॾहिं नमाज़ पढ़े त उहा कंडीशन बि जेको आहे उहा जाइज़ अमल आहे। त तरावी नमाज़ वेही पढ़णु जाइज़ आहे, उनजे अंदरि कंहिं क़िस्म जी काई ममत न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बि चंद हदीस मिलनि थियूं त अल्लाह जे नबी तहजुद जी नमाज़, अल्लाह जे नबी जॾहिं उमिरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़्यादा थी वई ऐं अल्लाह उन टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ वेही करे पढ़ी आहे। पोइ हदीसुनि में रिवायतूं मुख़्तलिफ़ अचनि थियूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेही नमाज़ ईअं पढ़ी आहे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ जो इरादो करे पोइ अल्लाह जे नबी किरायत जेकी आहे उहा वेही करे कई आहे। इन खां बाद में जॾहिं रुकू जो टाइम आयो पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीह करे रुकू बि कयो, अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदो बि कयो। त इन हदीसुनि मां यानी मालूम थिए थो वेही करे बंदो उज़ुर जे तहत, यानी बीमार आहे, पेरनि में तकलीफ़ आहे, जिस्म में तकलीफ़ आहे ऐं अहिड़ी तकलीफ़ जेकी हिनखे क़याम करणु छॾे ई नथी, त उन सूरत में नमाज़ वेही पढ़ी सघे थो। ऐं तरावी नमाज़ बि बतरी को ओला जेको आहे पढ़ी सघे थो, उनजे अंदरि कंहिं क़िस्म जी काई ममनत न आहे।